मदद आहे असां उहा कई आहे पंहिंजे आवाम जी एट लार्ज। जेके प्रिक्योर असां कया हुआसीं, जेके PDMA खां असांखे सामान मिलंदो रहियो आहे उहो आवाम ते पुॼायो आहे। जिते जिते पाणी बीठल हुयो पंहिंजे तालगनि में उहो निकिरी चुको आहे। हा, हाणे हिते दोस्त काफ़ी चवंदा त ज़मीननि में पाणी बीठल आहिनि। हा, असां पब्लिक एट लार्ज खे ॾिठोसीं, उनजो इंट्रस्ट जेको हुयो हाली पब्लिक एट लार्ज जो इहो हुयो त जेके जेके असांजा अर्बन एरियाज़ आहिनि उन्हनि पाणी कढूं। रूरल में ज़मींदारी खे ज़मीननि खे नुक़सानु थियो आहे, उन लाइ ग्रैंड प्लान असां ठाहियो आहे। जेसिताईं सिम नालो न ठहंदो हीअं तव्हांजी डिस्ट्रिक्ट में इहो पाणी जी नेकाली जो सिस्टम सही न थींदो। असां उन ते कमु कयूं था ऐं इनशाला फ्लड सिचुएशन मां तव्हांखे ॿुधाए वियुमि त उहा बि कंट्रोल्ड आहे। शैंक बंद जी बि PC बंद ठहे थी पई, उन ते बि इनशाला फेडरल कमीशन वारनि सां उन्हनि जी इरीगेशन वारनि जी मीटिंग आहे। उन खां पोइ शैंक बंद जो वरी कमु बि थींदो। हाली उन ते बि एतिरो को डेंजर न आहे, न अहिड़ी सिचुएशन आहे। हा, बाक़ी यूनियन काउंसिल्स में रूरल एरियाज़ में सभिनि खे इहो अवेयर कियो आहे असां त सभु जेके मेंबर्स आहिनि उहे पंहिंजा डी वाटरिंग पंप्स वठनि, उहे पंहिंजियूं बि कुझु मशीनरी प्रिक्योर करनि, जीअं असांखे इहा तसल्ली हुजे त न कि छड़ो वार्ड में तव्हांजा म्यूनसिपल्स में या तव्हांजे टाउन्स में हर को सेफ आहे, बल्कि यूनियन काउंसिल में यूनियन चेयरमैन बि जेके आहिनि यूनियन काउंसिल जा, उन्हनि बि पंहिंजी मशीना प्रोक्योर कयूं आहिनि। उहे बि हाणे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ने नथा ॾिसनि, उहे बि हाणे पंहिंजो ख़र्चु करे, छो त उन्हनि जी हाणे रिलीज़ अचण वारी आहे, उहे पंहिंजूं मशीन्स वठनि। त मां आई एम वेरी क्वाइट सेटिस्फाइड जेको कमु आहे, अलाह जी महिरबानी आहे। ख़ासि तौर ते हा, बिजली जो मैटर आहे, उहो जिते किथे मसला मसाइल आहिनि, शॉर्टेजिस आहिनि, कोशिशि सेप्को वारा बि करनि था पिया। ऐं लास्ट टाइम बि असां पुलिस खे बि इहो चयो होसीं त उहो कोशिशि इहा वठनि त उन्हनि खे थोरो कुशन ॾियनि, थोरो उन्हनि जो ख़्यालु करनि। माण्हुनि वटि उहे वञनि था त उन खां पोइ थोरो असांखे शयूं बहितर नज़र आयूं आहिनि, लेकिन शॉर्टफॉल आहे। इहो ओवरऑल ब्रीफ आहे। बाक़ी मां सवाल वठण लाइ तयारु आहियां। 51 उहे स्कीमूं जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि में मुख़्तलिफ़ एरियाज़ में उहे स्कीमूं गुज़िरियल 10 सालनि खां वठी रोलण जो शिकार न। हिकु शइ ॿियो इहो त जेके तव्हां कमु करायो था ऐं उहे बहितर बि थियनि था पिया। कुझु अहिड़ा रोड्स बि आहिनि जेके हर साल उन जा कमु थियनि। जरवार रोड ॾिसो, मातले खां मातले मूल माड़े हर साल रोड ठहनि था। छा प्रोजेक्ट डायरेक्टर PD अहिड़ा तफ़सील मीडिया खे ॾींदो ढेर कमु जेके थियनि था कहिड़ी क्वांटिटी जा? उहो मां तव्हांखे ॾींदुमि। पाण हिकिड़ो मीटिंग ब्रीफिंग रखंदासीं पंहिंजी मीडिया टॉक, उनमें ऑब्वियसली ॾिसो काफ़ी कंस्ट्रेंट्स आहिनि न, टेक्निकल मसइला था ठहनि। त इन लाइ काथे काथे रोडनि ते तव्हां ॾिसंदा हूंदव माण्हू मां वटि अची वेंदा आहिनि त साईं हे रस्तो शुरू थियो आहे अञा ठहियो न आहे। त कंहिं कंहिं प्रोजेक्ट्स जी रस्ते जो हिकिड़ो टाइम लाइन हूंदी आहे त यार हे पैसा रिलीज़ हे एतिरो ऐं हेतिरे वक़्त में उहो रोड ठहंदो। त हिकु त मां चाहियां थो त हिकिड़ो तव्हांजी तरफ़ां हिकिड़ो प्लान बि पाण अवेयरनेस जो कयूं त को माण्हू अची करे चए न त साईं पैसा अची विया, कॉन्ट्रेक्टर कमु कयो, हाणे भॼी वियो आहे। छो त हर प्रोजेक्ट जी हिकिड़ी टाइम लाइन हूंदी आहे। रिलीज़ जेको आहे उहो तव्हांजा सेक्शन। बाक़ी हाणे रस्ता ईअं जीअं तव्हां चओ था हिकिड़े ग्रैंड, मां उहो ई चयुमि न त एक्शन इन रस्तनि ते पाण ज़रूरु वठंदासीं ऐं हिकिड़ी पाण ओवरऑल अवेयरनेस कैंपेन बि हलाईंदासीं माण्हुनि लाइ, पर एक्शन बि वठंदासीं उन्हनि माण्हुनि ते जेके कमु नथा करनि या ईअं पैसा वठी कमु छॾे था वञनि। थैंक यू। हुन जे असां डेटा आहे तव्हांखे ॾियूं था, प्रोवाइड कयूं था, उहो बिल्कुलु तव्हां सही चओ था। लेकिन गॾोगॾु पाण खे सिम नाले वारो कमु तमामु वॾो आहे। उहो पूरो तव्हांजो वेंदे उबाड़े खां वठी करे वेंदे हे पूरो डिस्ट्रिक्ट पंहिंजो क्लियर थी सघे थो। उन जी वजह सां छो त हुनजी रिहेबिलिटेशन एतिरे सालनि खां न थी आहे। हुनजा तव्हां शोल्डर्स ॾिसो त हर जॻह ते अगरि ॿोड़ींदो आहे पाण खे बरसाति खां पोइ त उहो सिचुएशन पंहिंजो ख़राबु कंदो आहे। सिम नालो कारो नारो जेको आहे, त इन ते असां वर्किंग स्टार्ट कई आहे। इनशाला असां इरीगेशन खे चयो आहे उहो असांखे इन ते प्लान ॾियनि ऐं असां इन ते भरपूर कोशिशि करे। हाणे त असां जेको शयूं कयूं आहिनि इहे असां हाणे शॉर्ट टर्म जेके असांखां थी सघियूं आहिनि, लेकिन लॉन्ग टर्म में हेल्थ जो असांजो प्लान आहे, असांजो सिम नाले जो प्लान आहे। ईअं असांजा वॾा ग्रैंड प्लान, ड्रेनेज जा प्लान्स आहिनि ॿिया जेके पंहिंजे शहरनि में ड्रेनेज आहे। जीअं हाणे मां आप हमारे यहाँ के लीडर भी हैं और रहनुमा भी हैं, उनके लिए आवाज़ भी उठाएँ और उनके लिए बिल्कुलु सही इन हवाले सां एप्लीकेशन सेक्रेटरी खे इंफॉर्मेशन ॾई विया ऐं तव्हां सिंध जा पूरी सिंध में माना CM खां वधीक पावरफुल तव्हां आहियो। अॼु सिंध वासी बि अवाम ऐं कलम घणी सां उमेदु रखूं था त घोटकी जो साहबी आहे जंहिंखे बेदर्दी सां हुनखे शहीद कयो आहे, कातिल गिरफ़्तार न थी सघिया ऐं कुझु वक़्तु अॻु में हुनजी जेका घरवारी उहा धड़ियलनि हमले में मारिजी वई, 5 ॿार यतीम आहिनि। उन हवाले सां बि तव्हां अनाउंसमेंट कयो।
ऐं असांजी हीअ पंहिंजे ज़िले जो इशू आहे जी असां सभु कलम खणी आवाज़ आई आहियूं तव्हां ई असांजी मालिकी रखंदो त केरु कंदो इंशाल्लाह पहिरों बि जेके मुश्किलात थियूं आहिनि माज़ी में उन में बि तव्हां सां गॾु बीठा आहियूं अॼु बि तव्हां सां गॾु अॻिना बि तव्हां सां गॾु आहियूं ऐं इन खे मां ॾिसां थो फॉलोअप कयां थो मुंहिंजी पहिरों बि ॻाल्हि थी हुई लेकिन ऑब्वियसली हाणे चीफ मिनिस्टर साहिब जा पंहिंजा पावर्स आहिनि ऐं उन्हनि खे मां रिक्वेस्ट करे सघां थो मां उन्हनि जो हिकिड़ो मेंबर आहियां टीम जो ऐं मां ज़रूरु इहा ॻाल्हि जेकी आहे पंहिंजे सहाफ़ी लाइ चेयरमैन बिलावल भुट्टो ते बि ॿुधाईंदासीं त जेको आहे उनजे घर खे उनजे घर वारनि खे इंसाफ़ मिली सघे ऐं जेसि ताईं तव्हां ॿुधायो आहे त हुननि जा ॿार नंढा यतीम अलाह ताला उनखे सब्र ॾे घर खे जेसि ताईं मुंहिंजी कैपेसिटी में हूंदो मां पंहिंजी तरफ़ां बि कंदुमि पर इनशाला मां इहो एप्लीकेशन खणी करे सिंध गवर्नमेंट ॾे बि चेयरमैन बिलावल ॾे बि CM साहब ॾे बि वेंदासीं ज़रूरु त उहे बि उनजी फैमिली लाइ कुझु अनाउंसमेंट करनि महिरबानी इन फ्लड ऐं रेन इमरजेंसी जे हवाले सां मीटिंग रखीसीं ऐं जेको पहिरियों स्पेल थियो हुयो हुनजी तव्हांखे पूरी ब्रीफिंग असां ॾिनीसीं लास्ट टाइम हिते डिस्ट्रिक्ट कमिश्नर हाउस ते ई ऑफिस ते ई हाणे हुनजे नेक्स्ट फॉलोअप असां मीटिंग जेके इक़दामात कया विया छा कयो वियो तालकनि में लास्ट टाइम जेके मां इक़दामात ॾेई वियो हुउमि उन्हनि ते मां रिपोर्ट वरितुमि ख़ासि तौर ते सभिनि खां वधीक हिकु त अलाह जो शुक्र आहे त पाण वटि एतिरी बरसाति चंद पई आहे किथे किथे 2 मिलीमीटर किथे 20 मिलीमीटर बसि इन खां वधीक बरसाति न पई आहे घुटकी जी ॻाल्हि कयां थो छो त मां फोकल पर्सन आहियां हितां जो ऐं गॾोगॾु फ्लड जी सिचुएशन बि जेकी आहे उहा बि तव्हांजी ईअं सम्झो त अॼु कुझु पाणी वधियो आहे लेकिन उहा फ्लड सिचुएशन बि डिफ्यूज़ थी वई आहे उहो बि हाणे तव्हां हुनखे फ्लड सिचुएशन नथा चई सघो 4 लख पाणी हुयो उहो बि 1.5 लख ते अची वियो आहे क्यूसिक ते त हाणे बरसाति जे हवाले सां अल्हम्दुलिल्लाह वी आर आउट ऑफ डेंजर सेकेंड स्पेल एतिरो वॾो न हुयो तभी बि असांजी तयारियूं सभु डिपार्टमेंट्स डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन डिस्ट्रिक्ट काउंसिल तव्हांजी टाउन चेयरमैन तव्हांजा म्यूनसिपल जा चेयरमैन तव्हांजो हेल्थ तव्हांजो PPH आहे तव्हांजो पब्लिक हेल्थ तव्हांजा जेके नुमाइंदा जेके बि हुया सभु हिते हर डिपार्टमेंट जा इरीगेशन जा सीडा जा सभु हिते मौजूदु हुया सभिनि खां असां रिपोर्ट वरितीसीं लास्ट टाइम जेका इक़दामात ॾिनासीं ख़ासि तौर ते मां DC साहब खे इहो चयुमि त DOC सां वेही करे हिकिड़ो प्लान ठाहिनि ओवरहॉलिंग पाण खे खपे थी पूरे डिस्ट्रिक्ट जी जेके पंहिंजा THU आहिनि जेके पंहिंजा DHU आहिनि उन्हनि में काफ़ी कमु करण जी ज़रूरत आहे हा PPH आहे त सही हले थी पई लेकिन काफ़ी अहिड़ियूं वीकनेसिस आहिनि जेके ठीकु करण जी ज़रूरत आहे त पाण खे अलाह ताला जो करम थियो त ठीकु आहे कुझु मिड़े मलेरिया जी आउटब्रेक थी आहे उहो बि जॾहिं उन लेवल ते न थी आहे त पाण उहा एतिरी आउटक्राई न थी आहे लेकिन असां पब्लिक एट लार्ज खे ॾिठोसीं उनजो इंट्रस्ट जेको हुयो हाली पब्लिक एट लार्ज जो इहो हुयो त जेके जेके असांजा अर्बन एरियाज़ आहिनि उन्हनि पाड़े कढो रूरल में ज़मींदारी खे ज़मीननि खे नुक़सानु थियो आहे उन लाइ ग्रैंड प्लान असां ठाहियो आहे जेसिताईं सिम नालो न ठहंदो हिन तव्हांजी डिस्ट्रिक्ट में इहो पाणी जी नेकाली जो सिस्टम सही न थींदो असां उन ते कमु कयूं था ऐं इनशाला फ्लड सिचुएशन मां तव्हांखे ॿुधाए वियुमि त उहा बि कंट्रोल्ड आहे शैंक बंद जी बि PC बंद ठहे थी पई उन ते बि इनशाला फेडरल कमीशन वारनि सां उन्हनि जी इरीगेशन वारनि जी मीटिंग आहे उन खां पोइ शैंक बंद जो वरी कमु बि थींदो हाली उन ते बि एतिरो को डेंजर न आहे न अहिड़ी सिचुएशन आहे हा बाक़ी यूनियन काउंसिल्स में रूरल एरियाज़ में सभिनि खे इहो अवेयर कियो आहे असां त सभु जेके मेंबर्स आहिनि उहे पंहिंजा डी वाटरिंग पंप्स वठनि उहे पंहिंजियूं बि कुझु मशीनरी प्रोक्योर करनि जीअं असांखे इहा तसल्ली हुजे त न कि छड़ो वार्ड में तव्हांजा म्यूनसिपल्स में या तव्हांजे टाउन्स में हर को सेफ आहे बल्कि यूनियन काउंसिल में यूनियन चेयरमैन बि जेके आहिनि यूनियन काउंसिल जा उन्हनि बि पंहिंजी मशीना प्रोक्योर कयूं आहिनि उहे बि हाणे डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे नथा ॾिसनि उहे बि हाणे पंहिंजो ख़र्चु करे छो त उन्हनि जी हाणे रिलीज़ अचण वारी आहे उहे पंहिंजूं मशीन वठनि त मां आई एम वेरी क्वाइट सेटिस्फाइड जेको कमु आहे अलाह जी महिरबानी आहे ख़ासि तौर ते हा बिजली जो मैटर आहे उहो जिते किथे मसइला मसाइल आहिनि शॉर्टेजिस आहिनि कोशिशि सेप्को वारा बि करनि था पिया ऐं लास्ट टाइम बि असां पुलिस खे बि इहो चयो होसीं त उहो कोशिशि इहा वठनि त उन्हनि खे थोरो कुशन ॾियनि थोरो उन्हनि जो ख़्यालु करनि माण्हुनि वटि उहे वञनि था त उन खां पोइ थोरो असांखे शयूं बहितर नज़र आयूं आहिनि लेकिन शॉर्टफॉल आहे इहो ओवरऑल ब्रीफ आहे बाक़ी मां सवाल